अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु उहो मुक़ाबिलो आहे जंहिंजो न सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि बल्कि पूरी दुनिया जे क्रिकेट शाइक़ीन खे उन मुक़ाबले जो इंतज़ारु आहे। सो अॼु मुक़ाबिलो आहे पाकिस्तान ऐं भारत जो। रिवायती हरीफ़ हमेशह जॾहिं बि आम्हूं साम्हूं थिया आहिनि त हिकु अलॻि ई उनजो मज़ो रहियो आहे क्रिकेट जी दुनिया में। जेकॾहिं हिन इवेंट या ओवरऑल आलमी कप्स में जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जे दंगल जी ॻाल्हि कयूं त भारत खे कॾहिं बि पाकिस्तान शिकस्त न ॾेई सघियो आहे ऐं भारत नाक़ाबिले शिकस्त रहियो आहे आलमी मुक़ाबलनि में पाकिस्तान जे साम्हूं। हालांकि चैंपियंस ट्रॉफी ऐं T20 वर्ल्ड कप में इन शहर खे पाकिस्तान ख़तमु करे चुको आहे, पर अञा ताईं हिन 50 ओवर्स वारे वर्ल्ड कप में कॾहिं बि पाकिस्तान भारत खे शिकस्त न ॾिनी आहे। जेकॾहिं हिन इवेंट में ॿिन्ही टीमनि जी कारकर्दगी ते नज़र विझूं त पाकिस्तान बि पंहिंजा 2 मैच खटिया आहिनि, जॾहिं त भारत बि पंहिंजे ॿिन्ही मैचनि में कामयाबी माणी आहे। भारत जो रन रेट बहितरु आहे, छो जो हीअ इवेंट जेको आहे 10 टीमूं आहिनि हिन ग्रुप स्टेज ते ऐं 10 टीमूं हिक ॿिए सां मैच खेॾंदियूं, उन करे रन रेट जो हिन इवेंट में अहम किरदारु आहे। उन भेट में पाकिस्तान जो रन रेट थोरो घटि आहे। उनजो सबबु इहो आहे त पाकिस्तान जेका पहिरीं मैच नीदरलैंड सां खेॾी हुई, उन में नीदरलैंड जे ख़िलाफ़ु पाकिस्तान घटि स्कोर ठाहियो, हालांकि उनखे डिफेंड करे वियो पाकिस्तान, पर उनमें घटि स्कोर कयो। वरी जेकॾहिं ॿिए मैच जी ॻाल्हि कयूं, पाकिस्तान ॿिए मैच में 344 रन्सूं श्रीलंका जे ख़िलाफ़ु चेस कयूं हुयूं। वरी भारत जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त भारत पहिरें मैच में ऑस्ट्रेलिया खे घटि स्कोर ते आउट करण बैदि उनखे जल्द हासिल करे वरितो उन हदफ़ खे, ऐं ॿी मैच में अफ़गानिस्तान ख़िलाफ़ु हदफ़ जेको उन्हनि खे 273 जो मिलियल हो, उहो सिर्फ़ु 35 ओवरनि में चेस कयो। बहरहाल जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जे कॉम्बिनेशन जी ॻाल्हि कयूं त पहिरियां भारत जो ज़िक्र कयूं त भारत जो टॉप ऑर्डर जेको आहे उनमें ओपनर ईशान किशन सिर्फ़ु नाकाम थियो आहे, बाक़ी रोहित शर्मा गुज़िरियल मैच में सेंचुरी ठाही आहे, विराट कोहली वन डाउन बैट्समैन जेको आहे उन ॿिन्ही मैचनि में परफॉर्म कयो आहे। श्रेयास अय्यर जी कारकर्दगी थोरी अदम तसलसल जो शिकार आहे। वरी उनजे पोयां जेकॾहिं ॿिया बैट्समैन KL राहुल आहे जेको उनजी कारकर्दगी पहिरें मैच में ॾाढी बहितरु रही आहे। वरी उनजे ऑलराउंडर कैटेगरी जी ॻाल्हि कयूं, हार्दिक पांड्या ऐं रविंद्रा जडेजा उहे बि हिकिड़ा बहितरीनु बैट्समैन आहिनि। वरी उनजी जेकॾहिं बॉलिंग अटैक जी ॻाल्हि कयूं त जसप्रीत बुमराह फॉर्म में अची चुको आहे, जेको इंजरी खां काफ़ी वक़्तु बैदि वापसि आयो आहे। कुलदीप यादव जी ऐं मोहम्मद सिराज जी बॉलिंग ॾाढी बहितरु पई हले। हाणे उन हवाले सां वरी जेको गुज़िरियल मैच में उन्हनि शरदुल ठाकुर खे खेॾायो हो अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ु, ऐं जेको अॼु मैच आहे उनमें इम्कान आहिनि त हू रविचंद्रन अश्विन खे खेॾाईंदा, छाकाणि त पाकिस्तान वटि लेफ्ट हैंडर बैट्समैन आहे हिकिड़ो ॿ, उनजे करे हू कोशिशि कंदा त पाकिस्तान जे लेफ्ट हैंडर खे ऑफ स्पिनर ज़रिए थोरो एब्स्ट्रैक्ट कनि। हाणे अचूं था पाकिस्तान जे टीम कॉम्बिनेशन ते, त पाकिस्तान जी ओपनिंग जोड़ी पहिरें मैच ऐं ॿिए मैच ॿिन्ही में नाकाम रही। उनमें इमामुल हक़ पहिरें मैच में इमामुल हक़ ऐं फ़खर ज़मान नाकाम थिया। वरी ॿिए मैच में अब्दुल्ला शफ़ीक़ ऐं इमामुल हक़ जी जोड़ी खे आंदो वियो, इमामुल हक़ वरी बि नाकाम थियो, अब्दुल्ला शफ़ीक़ सेंचुरी स्कोर कई। मिडल ऑर्डर में बाबर आज़म ॿिन्ही मैचनि में परफॉर्म न करे सघियो आहे, हालांकि मोहम्मद रिज़वान जी कारकर्दगी ॿिन्ही मैचनि में बहितरु रही आहे, ऐं सौद शकील हिकिड़ो सुठो इन्हनि खे प्लेयर मिली वियो आहे जंहिं ॿिन्ही मैचनि में सुठो स्कोर कयो आहे। इफ़्तिकार अहमद हिकु बहितरु हार्ड हिटर आहे, पर उहो हिकिड़ो आख़िरी चंद ओवरनि लाइ बहितरु आहे, बाक़ी उनखे जेकॾहिं जल्दी विकेटूं किरी थियूं पवनि त उन लाइ स्कोर करणु मसइलो आहे। हाणे अचूं था पाकिस्तान जी बॉलिंग अटैक ते, त हिन ॿिन्ही मैचनि में जेके 2 खेॾिया आहिनि पाकिस्तान में शाहीन आफ़रीदी खे जी कारकर्दगी बिल्कुलु नाक़ुस रही आहे। हालांकि हसन अली जेको जंहिंजी सिलेक्शन ते काफ़ी एतिराज़ कया विया, काफ़ी पंहिंजो सोशल मीडिया ते ट्रोल्स थियो उन ते, पर उन जी कारकर्दगी वरी बहितरु रही आहे। हालांकि उन रन्सूं ॾिनियूं आहिनि पर विकेटूं वरितियूं आहिनि। हारिस रऊफ़ पंहिंजी स्पीड जे करे थोरो रन्सूं फ्लो कयूं आहिनि, पर पोइ बि हू विकेटूं हासिलु करे चुको आहे। वरी जेकॾहिं पाकिस्तान जे स्पिन अटैक जी ॻाल्हि कयूं त स्पिन अटैक पाकिस्तान जो शादाब ख़ान ऐं मोहम्मद नवाज़ इहे 2 थोरो कॉन्ट्रोवर्सी जो शिकार आहिनि, छो इन्हनि हिकु त रन्सूं वधीक ॾिनियूं आहिनि, ॿियो इहे विकेटूं न पिया वठी सघनि। सो अॼोके जेकॾहिं मैच जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान खे पंहिंजे टीम कॉम्बिनेशन खे चेंज करिणो पवंदो, छाकाणि त हिकु त पहिरीं ओपनिंग जोड़ी आहे, अब्दुल्ला शफ़ीक़ बहितरु परफॉर्म करे चुको आहे। अॼु ऑप्शनल तौरु इहो आहे त थी सघे इमामुल हक़ बरक़रार रहे या उन जॻह ते फ़खर ज़मान अचे, पर कुझु तजिया निगारनि जो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु बि आहे त आगा सलमान खे ओपनर तौरु आंदो वञे। हू ऑलराउंडर आहे ऐं मिडल ऑर्डर में खेॾे चुको आहे। अॻे बि पंहिंजो हुनजी कारकर्दगी बहितरु रही आहे, टेस्ट में हू सेंचुरी वग़ैरह स्कोर करे चुको आहे, ऐं हुनखे जेकॾहिं आज़मायो वेंदो त बहितरु परफॉर्म कंदो। मिडल ऑर्डर बरक़रार रखनि बाबर आज़म, मोहम्मद रिज़वान, साद शकील, इफ़्तिकार। वरी अचूं स्पिन अटैक ऐं पेस अटैक ते, पाकिस्तान जे पेस अटैक में 2 फास्ट बॉलर बहितरु आहिनि।
मोहम्मद नवाज़ लेफ्ट आर्म स्पिनर आहे, उहो बहितर आहे। शादाब ख़ान खे ग्रिप न पे मिले, उन जे करे उसामा मीर खे खेॾाइण जो ऑप्शन बि पाकिस्तान वटि मौजूदु आहे। सो इन लाइ पाकिस्तान खे चेंजिंग पंहिंजो स्क्वाड में करणी पवंदी। जेकॾहिं अॼोके प्लेइंग 11 में पाकिस्तान का चेंजिंग नथो करे त उन लाइ थोरो मसइला पैदा थींदा। हाणे अचूं था शाहीन आफ़रीदी जे नाकामी जे हवाले सां। त शाहीन आफ़रीदी खे भारतीय पिचिस ते जेका आहे बॉल जी सीम आहे उहो इस्तेमालु करणु सही नहीं पई अचे। गुज़िरियल मैच में जेको आहे वसीम अकरम बि उन हवाले सां जेको लेजेंडरी स्विंग जो सुल्तान आहे उन बि इहो चयो त शाहीन अफ़रीदी खे पंहिंजी स्विंग बहितर करणी पवंदी, छो त भारत में ॿी इनिंग में ओस पवे थी ऐं फास्ट बॉलर लाइ मदद घटि हूंदी आहे। शुरूआती 10 ओवरनि में शाहीन अफ़रीदी खे पंहिंजो बॉल जी स्विंग ऐं सीम ते कंट्रोल करणो पवंदो, उनखां पोइ उनखे विकेटूं मिलंदियूं। सो ॾिसूं था त अॼु शाहीन अफ़रीदी पंहिंजी भारत ख़िलाफ़ कारकर्दगी कीअं थो ॾेखारे ऐं हसन अली ऐं हारिस रऊफ़ कहिड़ी रत परफॉर्म कंदा ऐं प्लेइंग 11 कहिड़ी थी रहे। इहो बाबर आज़म लाइ वॾो इम्तिहान हूंदो, छाकाणि त इमाम उल हक़ जी सिलेक्शन ते अॻे एतिराज़ पिया थियनि, फ़ख्र ज़मान फॉर्म में नाहे। सो अचो त ॾिसूं।